राजन ऐं निहायत मूंखे ख़ुशी थी पई आहे जो अॼु शहीद सूर्य बादशाह पब्लिक स्कूल जे नाले सां असीं अछड़ो थर अदबी फोरम जे मुकमल तावन सां अछड़े थर जे एन सेंटर में खोले रहिया आहियूं ऐं जंहिंमां जे मूंखे ॿारनि जी बि तमामु घणी ख़ुशी थी आहे जो तक़रीबन 100 जे लॻभॻि हिते एनरोलमेंट आहे। हाणे ॻाल्हि इन जी अञा बि घणी ज़रूरत आहे जो हीअ खिबरे खां तक़रीबन ॿ कलाक जे फ़ासिले ते आहे, खैरपुर खां बि ॿ कलाक जे फ़ासिले ते आहे ऐं एंड सेंटर जे विच में आहे। त हिते कंहिं बि शइ जी जेकॾहिं ज़रूरत पए थी त उहा तइलीम जी आहे, सिहत जी आहे ऐं हिते सफ़री सहूलियतूं बि न आहिनि। उन हूंदे बि जेके ॿार परे खां हिते अची पढ़ी रहिया आहिनि या उन्हनि जो बंदोबस्तु थी रहियो आहे। फ़क़ीर अरबाब राजा जूं कोशिशूं आहिनि ऐं अछड़ो थर अदबी फोरम जेके कोशिशूं थी रहिया असीं उन्हनि सां तावन कंदासीं ऐं जेके मुखीर हज़रात आहिनि या जेके अछड़ो थर में कमु करे रहिया आहिनि उन्हनि खे असीं पंहिंजो अपील कंदासीं त लिहाज़ा हिन स्कूल जे लाइ पंहिंजो फर्नीचर ऐं नलका ऐं ॿियूं जेके बि ज़रूरत शयूं आहिनि उहे जेकॾहिं पहुचाइनि त हीअ स्कूल बजाए बंदि थियण जे उहो अॻिते वधी सघे थो ऐं हिते जा ॿार जेके तइलीम में अॻिते अची ऐं हिन अछड़े थर जो बि नालो रोशन करे सघनि था ऐं मुल्क ऐं क़ौम जो रोशन नालो करे सघनि था।